इन जी अस्सलाम वालेकुम। हीअ असांजो पार्ट 2 आहे जंहिंमें असां अदीबनि जा जेके असुल नाला आहिनि उहे कवर कंदासूं। हाणे ॿियो जेको आहे नंबर 1 आहे बाबाए सिंध। बाबाए सिंध कंहिंखे चयो वेंदो आहे या कंहिंजो जेको आहे त टाइटल आहे, उहो टाइटल आहे हैदर बख्श जतोई। ॿियो आहे त जेका सिंधी काफ़ी आहे त सिंधी काफ़ीअ जो शहनशाह कंहिंखे चयो वेंदो आहे, मतिलब बादशाह, शहनशाह। सिंधी काफ़ीअ जो शहनशाह चयो वञे थो मिस्री शाह खे, मिस्री शाह खे। उन खां बाद में असां वटि टियों आहे त सिंधी गज़ल जो शहनशाह कंहिंखे चयो वञे थो। सिंधी गज़ल जो शहनशाह चयो वञे थो मीर अब्दुल हुसैन सांगी खे। कंहिंखे? मीर अब्दुल हुसैन सांगी खे। चौथो नंबर असांजो आहे त जेके सिंधी गीत आहिनि, सिंधी गीत जो बानीकार कंहिंखे चयो वञे थो। उहो चयो वञे थो किशनचंद बेवस खे। किशनचंद बेवस खे। कंहिंखे? किशनचंद बेवस खे। नंबर 5 आहे फिदा। फिदा जो असुल नालो छा आहे या कंहिंजो टाइटल आहे, उहो आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी। ॿियो आहे डॉक्टर फ़हमीदा हुसैन। डॉक्टर फ़हमीदा हुसैन त उन्हनि जो नालो आहे तस्नीम मेमण। तस्नीम मेमण। हाणे ही जेके हुया त असांजा जेके मतिलब अदीब आहिनि या शाइर आहिनि उन्हनि जा टाइटल्स एंड प्लस में उन्हनि जा असुल नाला छा आहिनि। छाकाणि त इन्हनि मां जेको MCQs आहे हिकु त तव्हांजो लॻी वेंदो आहे, लाइक बाबाए सिंध कंहिंखे चयो वेंदो आहे, हैदर बख्श जतोई खे। ॿियो आहे त सिंधी काफ़ी जो शहनशाह, ही मूंखां इंटरव्यू में बि सवाल पुछो वियो हुयो। सिंधी जेको काफ़ी आहे उन्हनि जो शहनशाह आहे मिस्री शाह। ॿियो आहे सिंधी गज़ल जो शहनशाह मीर अब्दुल हुसैन सांगी ऐं सिंधी गीत जो बानीकार किशनचंद बेवस एंड फिदा मोहम्मद इस्माइल उरसाणी एंड फिदा फ़हमीदा हुसैन तस्नीम मेमण।